नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त ठुल लॻ ॻोठ शेर खान पहूड़ जे रवासिन यतीम भाइरन मोहम्मद अली पहूड़ ऐं मोहम्मद अमीन पहूड़ प्रेस क्लब पहुची दाईंदे चयो त असांजे ॻोठ शेर खान पहूड़ में खातो थियल असांजी ज़री ज़मीन ते 10 जिरेब जेका असां वाले जे नाले ते थियल हुई, जेका हाणे असांजे नाले ते 7 फार्म ते दाख़िल थियल ऐं रेवेन्यू जे रिकॉर्ड ते पिण मौजूद है। असांजे ॻोठ जा कुछ शरपसंद ऐं बाअसर माण्हू मीर दोस्त पहूड़, मोहम्मद सालेह पहूड़, मुराद पहूड़ ऐं ॿिया ज़बरदस्ती असां ते हमलो करे असांजी ज़री ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे। हिननि मुतालबो कंदे चयो त बाअसरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मसलो आहे असांजे ज़मीन ते साले मीर दोस्त ऐं उनजे साथियुनि कब्ज़ो कयो आहे। अची असांजो खातो आहे, असांजो कब्ज़ो आहे। असां यतीम हो नंढे लाइ असांजो पीउ गुज़ारे वियो, 20 साल थी विया, 25 असां खाईंदा अचूं था। हाणे उन्हनि दावा कई आहे अची जंहिंमें असांखे धाक बि आया अथऊं। असांजो लबारो बि अञा बीठो आहे। नेक मर्द विच में आया, FIR सर्टिफिकेट असांजा थिया, वरी उन फ़ैसिले ते बि नथो बीहे। हाणे असांजो फसल बीठो आहे, माण्हुनि जूं कणकां थी वियूं आहिनि। असां यतीम माण्हू भैदा वठूं था। शीशन कोर्ट में बि असां प्रोटेक्शन जे लाइ दरख़्वास्त कई आहे, थाणे ते बि कई आहे। असांजी का वार नथी थिए। पहूड़ जंगल जा मोहम्मद अली नालो आहे, शेर खान पहूड़ में वेठा आहियूं असां। उहे चवनि था त असांखे ज़मीन ॾियो, असां कंहिं शइ ते न इहो कंदासीं। पैसे में घणा आहिनि, असां को माण्हू उन्हनि जा घणा आहिनि, असां 2 माज़ूर हूं, असां 2 माज़ूर भाई। ज़मीन जो खातो असां वटि आहे, कब्ज़ो असां वटि आहे, हर शइ माना। हाणे अची उन्हनि दावा कया खामखा बसि ॾाढ ते लकड़ जे। हा, ये खाते जा कागज़ बि असां वटि आहिनि। फिर बाक़ी असां पुलिस ॾे भॻा आहियूं, उहा असांजी का वार नथी करे। उहे उन्हनि जी हिमायत करे थी, पैसा वारा माण्हू आहिनि। न उन्हनि ॾिने विया, असांजा खाता क्लियर आहिनि। असां हाणे त शीशन जज ॾे या हेॾे हेॾे वञूं था, जेको पुलिस असांजी करे। शेर खान पहूड़ में वेठल आहियां। असांजो ज़मीन जो मसइलो आहे, असां उनजे बारे में चऊं असांजी मदद कई वञे। असांखे आगे सरो में अची उन्हनि धाका अची, असां 2 भाउ माज़ूर आहियूं। मीर दोस्त साले वारा सालेह ऐं मुराद, उनजो ॿिया भाइटिया बि माना 12-13 ॼणा हुया। असांखे अची उते ॾाटियूं ॿाटियूं खसे असांखे धाका आहियूं अची। हाणे इन जे लाइ असां अपील कयूं था त असांखे हक़ मिलायो वञे। सारियूं कणिक पोखिजी वई आहे। हाणे असांजो लवारो अञा उते छणे थो। असां वञूं था, उहे चवनि था असां तव्हां विझंदासीं अची। असां अपील कयूं था, कोर्ट में भी असां दरख़्वास्त विधी आहे, वो अभी इंशाल्लाह असांखे हक़ ॾियारी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।